बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 12 दर्जे 5 मां जंहिंजो उनवान आहे मोहन जो दड़ो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद जेके ॿियूं एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे माथिरी माना वादी। लफ़्ज़ आहे आसार माना अहञाण। लफ़्ज़ आहे माहिर माना ॼाणू। लफ़्ज़ आहे रहणी कहणी माना उथणी वेहणी। लफ़्ज़ आहे हवादार माना हवा वारियूं। लफ़्ज़ आहे नेकाल माना निकिरण। लफ़्ज़ आहे पूॼारिन माना पूॼा कंदड़नि। लफ़्ज़ आहे वढ टुक माना कटण। लफ़्ज़ आहे एठ माना कपिड़ो उणण वारी मशीन। लफ़्ज़ आहे मूरत माना मुजस्सिमो। लफ़्ज़ आहे फिटल माना डठल। लफ़्ज़ आहे जोगो माना मुनासिब। लफ़्ज़ आहे माग माना हंध या जगह। पोइ लफ़्ज़ आहे क़दीम माना आगाटे। लफ़्ज़ आहे अटकल माना तक़रीबन। लफ़्ज़ आहे सुधरियल माना तरक्की याफ़्ता। लफ़्ज़ आहे सुखिया सताबा माना ख़ुशि। लफ़्ज़ आहे कुशादा माना वेकिरा। लफ़्ज़ आहे चाढ़ियूं माना ॾाकणियूं। लफ़्ज़ आहे उकरियल माना घड़ियल। लफ़्ज़ आहे उम्दा माना आयला। लफ़्ज़ आहे कतण माना ठाहिण। लफ़्ज़ आहे सियाह माना घुमंदड़। लफ़्ज़ आहे मशहूर माना हाकारा। लफ़्ज़ आहे जोखो माना नुक़सान। मिश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, मोहन जो दड़ो किथे आहे? जवाब, मोहन जो दड़ो लाड़काणे ज़िले में आहे। सवाल नंबर ॿियो, मोहन जे दड़े जी खोटाई कॾहिं ऐं कहिड़े माहिर शुरू कराई? जवाब, मोहन जे दड़े जी खोटाई 1922 ईस्वीअ में अंग्रेज़नि जे हुकूमत में सर जॉन मार्शल नाले हिकु अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर शुरू कराई। सवाल नंबर टियों, मोहन जे दड़े जी खोटाईअ मां कहिड़ी ॼाण मिली? जवाब, मोहन जे दड़े जी खोटाईअ मां ॼाण मिली त ही इलाइक़ो आगाटे ज़माने में ॾाढो सुधरियल हो। उन वक़्त जा माण्हू होशियार ऐं हुनरमंद हुआ। संदनि रहणी कहणी शानदार नमूने जी हुई। सवाल नंबर चौथों, मोहन जे दड़े जी खोटाईअ मां कहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि? जवाब, मोहन जे दड़े जी खोटाईअ मां सिक्का, सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर, टामे ऐं ठिकर जा थांव, तोड़े रांदीका, वढ टुक जा औज़ार हथ आया आहिनि। सवाल नंबर पंजों, मोहन जे दड़े ऐं ॿियनि क़दीम माॻनि जी हिफ़ाज़त करणु छो ज़रूरी आहे? जवाब, मोहन जे दड़े ऐं ॿियनि क़दीम माॻनि जी हिफ़ाज़त करणु उन लाइ ज़रूरी आहे जो यूनेस्को पारां मोहन जे दड़े जी आसारनि खे दुनिया जो अज़ीम विरसो क़रार ॾिनो वियो आहे। सवाल नंबर छहों, कंहिं बि क़दीम माॻ या आसार घुमण दौरान असांखे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणु घुरिजे? जवाब, कंहिं बि क़दीम माॻ या आसार घुमण दौरान असांखे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे त जीअं कंहिं बि शइ खे को बि नुक़सानु न पहुचे ऐं इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखणु घुरिजे त मोहन जे दड़े जे पूरे इलाइक़े खे
सिम कलर तूफ़ानी बरसातुनि ऐं दरिया जे चाढ़ खां बचाइणु घुरिजे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा साॻीअ माना वारा लफ़्ज़ लिखो। हाणे लफ़्ज़ आहिनि, हिननि जी साॻीअ माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे असां हिन लफ़्ज़नि जो साॻिए माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हैरत, साॻी माना वारो लफ़्ज़ अजब। लफ़्ज़ आहे क़दीम, साॻे माना वारो लफ़्ज़ आगाटा। लफ़्ज़ आहे शामिल, साॻे माना वारो लफ़्ज़ मिलियल या शरीक। अहिड़े तरह सां लफ़्ज़ आहे चाह, साॻे माना वारो लफ़्ज़ ख़वाहिश या आरज़ू। लफ़्ज़ आहे कुशादो, साॻे माना वारो लफ़्ज़ वेकिरो। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कतब आणियो। लफ़्ज़ आहिनि आसार, सियाह, माथिरी, माग, उकरियल। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। हाणे लफ़्ज़ आहे आसार, माना अहञाण। जुमले में इस्तेमालु कंदासीं। मोहन जो दड़ो जा आसार तमामु क़दीम आहिनि। लफ़्ज़ आहे सियाह, माना घुमंदड़। जुमिलो लिखंदासीं। हिते दुनिया जे कुंड कुड़िछ खां सियाह ईंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे माथिरी, माना वादी। जुमिलो लिखंदासीं। ही माथिरी गुज़िरियल ज़माने में ॾाढो सुधरियल हुई। लफ़्ज़ आहे माग, माना हंधि। हाणे जुमिलो लिखंदासीं। सिंध जे क़दीम माग जी हिफ़ाज़त करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे उकरियल, माना घड़ियल। हाणे जुमिलो लिखंदासीं। मोहन जो दड़ो मां लधल सिकनि ते जानवरनि जूं तस्वीरूं उकरियल आहिनि। दाल, मोहन जे दड़े मां लधल शयुनि बाबति हासिलु कयल ॼाण लिखी अचो ऐं ॿुधायो त असीं मोहन जे दड़े ते छो फ़ख़्रु कंदा आहियूं। जवाब: मोहन जो दड़ो आगाटे ज़माने जो हिकु शहरु आहे। हिन शहर मां लधल शयुनि मां ख़बर पवे थी त हिते जा माण्हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर इस्तेमालु कंदा हुआ। मोहन जे दड़े मां केतिराई ऐट हथ आया आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे त हितां जा माण्हू कपिड़ो उणण जा बि कारीगर हुआ। इन्हीअ करे असां मोहन जे दड़े ते फ़ख़्रु कंदा आहियूं। हेठि ॾिनल बेतरतीब जुमलनि खे दुरुस्त तरतीब ॾेई लिखो। हाणे पहिरियों जुमिलो बेतरतीबो आहे। हिन वक़्तु बदकिस्मती अची सिम कलर आहे, सां कढियो मुंहुं। जी दोस्तों, हाणे जुमिले खे तरतीब सां लिखंदासीं। बदकिस्मतीअ सां हिन वक़्तु सिम ऐं कलर अची मुंहुं कढियो आहे। बेतरतीब जुमिलो ॿियो। हिन वक़्तु सॼी दुनिया मोहन जो दड़ो में आहे मशहूरु। जी दोस्तों, हाणे बेतरतीबो जुमिलो ॿियो, इन खे तरतीब सां लिखंदासीं। हिन वक़्तु मोहन जो दड़ो सॼी दुनिया में मशहूरु आहे। वाव, कमु करण खे फ़इल ऐं कमु कंदड़ खे फ़ाइल चइबो आहे। अकबर ख़त लिखियो। वाढो कुर्सी ठाहे थो। मथियनि जुमलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ फ़ाइल आहिनि। अव्हां अहिड़ा 5 जुमिला लिखो ऐं फ़ाइल हेठियां लीक ॾियो। जी दोस्तों, हाणे असां जुमिला ठाहींदासीं ऐं फ़ाइलनि जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो पहिरियों, सलीम किताबु पढ़ियो। हाणे सलीम फ़ाइल आहे हिते, हिन जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो ॿियो, असलम खीरु पीतो। हाणे असलम हिते फ़ाइल आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो टियों, कुतो गोश्त खाए थो।
हिते कुतो फ़ाइल आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो चोथों, ॿार सबक़ु पढ़नि था। हाणे हिते ॿार फ़ाइल आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो पंजों, पखी जीत खाए थो। हाणे पखी हिते फ़ाइल आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं।